सूरह शोरा रुकू नंबर 6। नूह जी क़ौम पैगंबरनि खे कूड़ भायो जॾहिं खेनि संदनि भाउ नूह चयो त अल्लाह खां छो नथा ॾुजो, बेशक आउं अव्हां लाइ अमीन पैगंबर आहियां। पोइ अल्लाह खां ॾुजो ऐं मुंहिंजो चयो मञो ऐं अव्हां खां इन पैगाम पहुचाइण ते को उजूरो नथो घुरां। मुंहिंजो उजूरो त रुॻो जहाननि जे पालणहार ते आहे। पोइ अल्लाह खां ॾुजो ऐं मुंहिंजो चयो मञो। चयऊं त तो ते ईमान छो आणियूं, हालांकि नीच माण्हुनि कंहिं दुनियावी लालच लाइ तुंहिंजी ताबेदारी कई आहे। नूह चयो त मूंखे संदनि अंदर जी कहिड़ी सुध त हू छा नियत कंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं अव्हीं संदनि नियत ॼाणींदा आहियो त हिसाब मुंहिंजे पालणहार खां सवाइ ॿिए कंहिं ते न आहे ऐं आउं मोमिननि खे तड़ण वारो न आहियां। आउं त रुॻो पधिरो ॾेजारींदड़ आहियां। चयऊं त ए नूह, जेकॾहिं तूं न रहंदे त ज़रूरु संसार थींदे। नूह चयो त ए मुंहिंजा पालणहार, बेशक मुंहिंजी क़ौम मूंखे कूड़ो भायो, तंहिं करे मूंखे ऐं मुंहिंजे ऐं संदनि विच में चङी तरह फ़ैसिलो कर ऐं मूंखे ऐं जेके मोमिन मूं साण आहिनि तिन खे बचाए। पोइ खेसि ऐं संदसि संगतियुनि खे भरियल ॿेड़ीअ में बचायोसूं। वरी खाइनि पोइ रहियलनि खे ॿोड़ियोसूं। बेशक उन में वॾी निशानी आहे ऐं उन्हनि मां घणा मञींदड़ न हुआ। ऐं बेशक तुंहिंजो पालणहार ई ग़ालिब महिरबान आहे।